पुट तोखे इहो नथो लॻे त तो इहो ग़लति क़दम खयो आहे? जी बाबा। पुट तोखे ख़बर आहे त हिते छा थी गुज़रियो आहे? अमां इहो ॼाणण जे लाइ त मां हिते आयो आहियां। जॾहिं तोखे ख़बर आहे त मां मिठल जे पोयां भॼंदो थो वठां, पोइ तूं रोज़ रोज़ इहे उबता सुवाल मूंखां छो कंदी आहीं? मां हाणे हलां थो, ॻोठ खां ॿाहिरि न निकिरजांइ जेसीं ताईं मां वापसि न अचां। हवा साईं, तव्हां छा था सम्झो त छा असांजी ही क़ौम बेदार थींदी? छा सभु गॾिजी हिकु मुठ थी पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदा ऐं पंहिंजे हिन देश मां, हिन वतन मां, हिन चोरनि, लुटेरनि ऐं लोफरनि खे भॼाए कढंदा? जेकॾहिं तुंहिंजे मथां इहे फ़रियाद कनि था ऐं तूं ॿधिजी वञे थो, पोइ इहे दुश्मन असांजे घरनि में घिरी पवंदा। मरियम, असां पंहिंजो पाण खे कमज़ोर बणाए छॾियो आहे। जेकॾहिं सोट इहो अमल न करे हा न त न इहा दुश्मनी वधे हा, न ई वरी असां एतिरा कमज़ोर थी पऊं हा।